अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान ऐं मिस्र में गज़ा अमन लाइ गॾियल किरदार अदा करण ते इतफ़ाक़। इस्लामाबाद में ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि जी मुलाक़ात। गज़ा ऐं अफ़गानिस्तान सूरतहाल समेत गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हि ॿोल। मिस्री परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त मिस्र जे परॾेही वज़ीर सां वापार खे हथी वठाइण ते ॻाल्हि ॿोल थी आहे। ॿिन्ही मुल्कनि में दिफ़ा, सक़ाफ़त ऐं अवामी राब्तनि जे शोबनि में ताउन वधाइण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। गज़ा जंगबंदीअ में मिस्र जे किरदार ते साराहियूं था। पाकिस्तान मुस्लिम दुनिया में मिस्र खे अहम शिराकतदार सम्झे थो। पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त 27वीं तरमीम ते गॾियल क़ौमुनि जी ॻणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदमुख्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहसुब ऐं ग़लति मालूमात जे बुनियाद ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान जे रद्द अमल में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि, आज़ादियुनि ऐं क़ानून जी हुक्मरानीअ जे तहफ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे। पेशावर में AFC हेडक्वार्टर ते धमाके जी जाच में अॻु भराई। नादरा पारां हमले में मुलविज़ टिन्ही दहशतगर्दनि अफ़गान शहरी हुजण जी सुञाणप। ज़रियनि मूजिबि हिन वक़्त ताईं 100 खां वधीक शकी माण्हुनि खां जाच मुकमल कई वई आहे। आपघाती बमबारनि जे इस्तेमाल हेठि का बि मोबाइल फ़ोन न हुई। पीपल्स पार्टी क़ाइमु थियण खे 58 साल मुकमल थी विया। अॼु पार्टी जो योम तासीस मल्हाए पियो वञे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तरक़ी पसंद सां गॾिजी पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो। अटे लटे ऐं अजय जे नारे पार्टी खे सॼे मुल्क में मक़बूल बणायो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो पहिरियों चूंडियल वज़ीर आज़म बणियो ऐं मुल्क खे मुतफ़िक़ाए आइन ॾिनो। ज़ियाई आमरियत में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फाहीअ ते चाढ़े मुल्क खे अवामी लीडर खां महरूम कयो वियो। शहीद भुट्टो खां पोइ पार्टी जी क़यादत बेनज़ीर भुट्टो संभाली। 2 भेरा वज़ीर आज़म थी जनरल मुशर्रफ जो बहादुरीअ सां मुक़ाबिलो कयो। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जी कमांड संभाली ऐं पार्टी खे ॿीहर मुनज़्ज़म कयो। पीपल्स पार्टी जे योम तासीस ते सिंध समेत सॼे मुल्क में तक़रीबूं रिथ थियल। मुख्य तक़रीब कराची में कोरंगीअ जे ईदगाह ग्राउंड ते थींदी। तयारियूं मुकमल। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए तक़रीबनि खे ख़िताब कंदो। सदर पारां पार्टी जे योम तासीस ते शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो खे ख़िराज तहसीन पेश। आसिफ अली ज़रदारी पंहिंजे पैगाम में चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जमहूरियती निज़ाम खे मुस्तहकम करण लाइ कमु कयो आहे। पीपल्स पार्टी अवामी हक़नि जी बहालीअ जी जदोजहद जी अॻुवाणी कई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशह अवाम जे हक़नि जे ढाल बणियल रही आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अवाम खे हक़ ॾियारण लाइ आवाज़ उथारियो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ बेमिसाल जदोजहद कई। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टीवी जे सॾ ते सक़ाफ़त ॾिहाड़े जूं तयारियूं। शहर शहर जागरदा प्रोग्राम, राग रंग जूं महफ़िलूं ऐं मच कचहरियूं। मकली जे तारीख़ी माग ते मच कचहरी फनकार माण्हू झुमाए छॾिया। अगरा में पढ़ो लिखो हुनुर सिखो ऐं नशो छॾियो जे सर हेठि मच मेड़ाखो। सवें माण्हू शरीक डिगड़ी, दड़ो, मोरो, नवदेरो, उडेरो लाल ऐं ॿियनि शहरनि में सक़ाफ़ती तक़रीबूं फनकारनि सुर विखेरिया। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि पारां टेबलोज़ ऐं खाका पेश। हर तरफ़ रंग जरकी पिया। सक़ाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म।